अस्सलाम वालेकुम। उस्ताद साहिब क्लास 6 में जो इंग्लिश जो यूनिट 1 है उन जे बारे में तव्हांखे अॼु असां कुझु ॿुधाईंदासीं। असांजे तरीक़ेकार जे मुताबिक़ असांखे उमेद आहे त जेकर तव्हां बि उन ते अमल कंदव त तव्हांखे जाम सारा नतीजा मिलंदा। ही हिकु अहिड़ो तरीक़ो आहे जंहिंजे ज़रिए ॿार जेके आहिनि से सिर्फ़ु पंहिंजी पढ़ाई खे या तालीम खे किताब ताईं महदूद नथा सम्झनि। हीअ उन्हनि जी ज़ाती ज़िंदगीअ में शामिल थी वञे थी। अहिड़े नमूने सां जेको हू पढ़नि था उन ते हू अमल करण जहिड़ा थी था वञनि ऐं ही हिकिड़ो पढ़ाई जो इंतिहाई दिलचस्प तरीक़ो पिणु आहे। त दोस्तो सभ खां पहिरीं इहे उन जा स्टेप्स आहिनि तव्हांखे ॿुधायूं था। सभ खां पहिरीं त प्री रीडिंग जेका आहे सा तमामु ज़रूरी हूंदी आहे। यानी जॾहिं तव्हां क्लास में दाख़िल थियो त जेको कुझु तव्हांखे पढ़ाइणो आहे उन जे बारे में तव्हां शागिर्दनि सां लाज़मी तौर ते ॻाल्हि ॿोल करियो। हिन में असां जेको आहे सो सफ़ाई जे बारे में आहे सॼो लेसन प्रैक्टिसिंग क्लीनलीनेस। त असां जेको आहे सो सफ़ाई ऐं उन जे न हुजण जे करे जेके नुक़सान था थियनि असां उन में छा था करे सघूं इन बाबति पंहिंजे शागिर्द साथियुनि सां ॻाल्हि ॿोल करियो ऐं उन्हनि जा व्यूज़ पिणु वठो। उन खां पोइ रीडिंग जेको हिन में पहिरियों रीडिंग टेक्स्ट आहे अ विज़िट टू द पार्क। इहा हिकिड़ी कहाणी आहे। इहा ॿारनि खे रीड करायो ऐं उहा ॿारनि खे पढ़ायो सुठे नमूने सां। उन्हनि जा जेके उचार वग़ैरह आहिनि से ॿारनि ऐं इंग्लिश जो जेको लहजो आहे ख़ासि करे उहो ॿारनि सां इंट्रोड्यूस करायो त इहो ॾाढो सुठो रहंदो। उन खां पोइ स्टोरी टेलिंग आहे। यानी हीअ जॾहिं कहाणी तव्हां अब्दुल्ला ऐं हमज़ा वारी पूरी करे वठो त लाज़मी तौर ते ॿारनि खे इहो ॿुधायो त बाबा तव्हां हीअ कहाणी जेका इंग्लिश में पढ़ी आहे सा तव्हां सिंधीअ में असांखे ॿुधायो। त ॿार जेके आहिनि से ॿिए ॾींहुं उहा सिंधीअ में जेका हिकिड़ी आसान ॿोली आहे जेका ई आहे त हू उन में जेको आहे सो उनखे कनि ऐं इन में ॿारनि खे इहो बि ॿुधायो त उहे जेके अब्दुल्ला ऐं हमज़ा जेके नाला आहिनि इन्हनि खे हू छॾे करे पंहिंजा पसंदीदा या पंहिंजे दोस्तनि जा नाला जेके आहिनि से हू इस्तेमालु करे सघनि था। अहिड़े नमूने सां उहा कहाणी जेका आहे असां किताब मां निकिरी हुननि जे दोस्तनि जी कहाणी पढ़जी वेंदी ऐं ॿार ॾाढी दिलचस्पीअ सां उहा कहाणी ॿुधाईंदा तव्हांखे। अच्छा, सिंधीअ में ॿुधाइण खां पोइ तव्हां ॿारनि खे इहो ॿुधायो जीअं त असांजे ॻोठनि मां असां वटि ॿार ईंदा आहिनि ऐं उन्हनि जे घरनि में मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाए वेंदियूं आहिनि। जीअं सिंधी बि हूंदी आहे, मारवाड़ी बि हूंदी आहे, सराइकी हूंदी आहे, बलोची हूंदी आहे, ब्राह्मी या पश्तो वग़ैरह। अहिड़ी का बि ॿोली जेका मुंहिंजे क्लास में त इहे ई ॿोलियूं हूंदियूं आहिनि। तव्हांजे क्लास में मुख़्तलिफ़ थी थियूं सघनि। सो ॿारनि खे उहा ई साॻी कहाणी तव्हां चओ त जेका तव्हांजे घर में ॻाल्हाई थी वञे ॿोली उन में इहा कहाणी असांखे ॿुधायो। इहो इंतिहाई दिलचस्प तरीक़ेकार आहे जंहिंजे ज़रिए ॿार ॾाढे ख़ुशीअ सां उहा ॿुधाईंदा आहिनि ऐं ॿुधण वारा पूरे ध्यान सां ॿुधंदा आहिनि। अहिड़े नमूने सां उन खां पोइ आख़िर में तव्हां उन्हनि खे उहा साॻी इंग्लिश में बि उन्हनि खे ॿुधाइण जी कोशिशि करियो त बाबा तव्हां हिन खे अंग्रेज़ी में भले उहा जॾहिं फिडी इंग्लिश हुजे हुननि जी उन्हनि खे उन खे क़बूल करियो ऐं इहो माहौल ठाहिण जे लाइ तव्हां पाण जीअं सिंधीअ में ॿुधाइण जे लाइ पहिरीं तव्हां पाण सिंधीअ में ॿुधायो। मदर टंग जेका तव्हांजी मदर टंग हुजे उन में तव्हां पाण ॿुधायो। इंग्लिश में बि कोशिशि करे जेका तव्हांजी पंहिंजी भले नॉर्मल सिंपल इंग्लिश आहे उन में तव्हां ॿुधायो ऐं पोइ ॿारनि खे भरपूर मौक़ो ॾियो त उहे हिकिड़ो जुमिलो ई खणी पर इंग्लिश जो ज़रूरु ॻाल्हाइनि। माहौल ठाहियो क्लास में इंग्लिश जो ऐं उन जे लाइ मुख़्तलिफ़ टिप्स आहिनि। जीअं तव्हां ॿारनि खे चई था सघो त बाबा इंग्लिश जो क्लास आहे हाणे ख़ासि करे इंग्लिश स्टोरी टेलिंग जो त उन में हर ॿार जेको आहे सो ॿियनि सभिनी खे अंग्रेज़नि जा ॿार सम्झे यानी इंग्लिश स्टूडेंट सम्झे। ईअं सम्झे त तव्हां खां सवाइ बाक़ी जेके बि क्लासरूम में ॿार आहिनि उन्हनि खे सवाइ इंग्लिश खां ॿी का ॿोली नथी अचे ऐं तव्हांखे हीअ इंग्लिश में उनखे स्टोरी ॿुधाइणी आहे त हू इन में ईज़ी फील कंदा। या तव्हांखे ॿुधायो त असां तव्हांखे ॿाहिरि मुल्क मोकिलियूं था लंडन में या बर्तानिया में किथे ऐं उते हिकिड़े क्लासरूम में ही कहाणी तव्हां हुननि खे ॿुधाए था चाहियो जेका तव्हां पढ़ी आहे क्लीनलीनेस जे बारे में अब्दुल्ला ऐं हमज़ा जी त उहे ज़ाहिर सभु अंग्रेज़नि जा ॿार हूंदा उहा तव्हांजी ॿोली नथा सम्झनि त तव्हां इंग्लिश में जेका ई तव्हांजी टुटल फुटल इंग्लिश आहे उन में तव्हां ॿुधायो। त अहिड़े नमूने सां ॿारनि खे तव्हां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माहौल ठाहियो ऐं पाण बि ॻाल्हायो त हू ॿार जेके आहिनि से यकीनन तव्हांखे सुठो रेस्पॉन्स ॾींदा। उन खां पोइ ड्राइंग्स ऐं पोस्टर्स ठारायो जेके बि तव्हां क्लीनलीनेस जे बारे में जेके पार्क रूल्स वग़ैरह हिन में पढ़ो था या ॿियूं के ड्राइंग्स वग़ैरह जंहिंमें सफ़ाई जो मैसेज हुजे
या गदलाइण जा नुक़सान हुजनि, इहे सभु जेके आहिनि से तव्हां उन्हनि खां ठाराहियो ऐं उन्हनि खे रिलेट करियो पार्क मां कढे पंहिंजे क्लासरूम सां, स्कूल सां, पंहिंजे टाउन सां, सिटी सां या पंहिंजे ॻोठ सां। त यानी ॻोठ जे बारे में, शहर जे बारे में, क्लासरूम जे बारे में, सफ़ाई जे बारे में हू के बि पोस्टर्स, उन्हनि में रूल्स एंड रेगुलेशन्स हुजनि या उन्हनि में के गंदगी जा नुक़सान या सफ़ाई कीअं कजे, इहे सभु पंहिंजूं शयूं आहिनि। त उन्हनि सां कीअं कजे उहो मैसेज हुजे, ॿारनि जी रहनुमाई करियो। हू जॾहिं पोस्टर्स ठाहे अचनि, ड्राइंग्स ठाहे अचनि त उन्हनि खे एप्रिशिएट करियो। हू यकीनन एॾियूं सुठियूं न हूंदियूं थी सघे, पर जहिड़ियूं बि हुजनि जीअं त उहे असांजे शागिर्दनि जूं ठहियल हूंदियूं आहिनि, उन्हनि सां पाण मोहबत करियो ऐं ॿारनि खे एप्रिशिएट करियो। उन खां पोइ जेका प्रैक्टिसिंग क्लीनलीनेस जूं एक्टिविटीज़ करायो, यानी जेकॾहिं मुख़्तलिफ़ तव्हां कराए सघो था पंहिंजे ज़हन सां। जीअं असांजे ज़हन में हीअ आहे त असां जेके हू ड्राइंग्स ऐं पोस्टर्स ठाहे ईंदा, त असां पंहिंजो जेको टाउन आहे उते असां मुख़्तलिफ़ जेके पब्लिक प्लेसिस आहिनि उन्हनि ते उहे ॿार लॻाईंदा। त तव्हां बि इहे करे सघो था, हुननि खां लॻाराए सघो था, का क्लीनलीनेस जी वॉक कराए सघो था, या जेको आहे सो ॿियनि क्लासनि में वञी को मैसेज ॾियणु या ईअं करणु या घर में का एक्टिविटी अहिड़ी करणु, मतिलबु मुख़्तलिफ़ तव्हां ॿारनि खे एक्टिविटीज़ क्लीनलीनेस जूं कराए सघो था त जीअं उन्हनि जी ज़िंदगीअ सां इहे शयूं वाबस्ता थी वञनि। उन खां पोइ हीअ जेको अब्दुल्ला ऐं हमज़ा जी जेका स्टोरी आहे उन मां नाला चेंज करे ॿारनि में उहे डायलॉग्स विरहाए, उन्हनि खे यादि कराए ऐं सुठे नमूने सां उन्हनि ते पेयर्स जी सूरत में उन्हनि ते रोल प्ले करायो। त रोल प्ले करण सां ॿारनि खे ॾाढो मज़ो ईंदो ऐं हुननि जी जेको आहे सो ज़ाती ज़िंदगीअ में अॻिते हली करे फ्यूचर में इहे हिकिड़ो सुंदर सुठियूं यादूं हुननि जूं हिन क्लास जूं बणंदियूं, पर उहे अमली ज़िंदगी में उमेद आहे त सफ़ाई खे घणी अहमियत ॾींदा। ऐं आख़िर में जेकॾहिं करे सघो त हिकिड़ो लेक्चर प्रोग्राम करायो, कंहिं डॉक्टर खे वठी अचो या कंहिं मज़हबी हवाले सां को मौलवी हुजे या पंडित वग़ैरह हुजे, उनखे वठी करे सफ़ाई जे बारे में इस्लामी तरीक़े सां, मज़हबी हवाले सां बि ऐं साइंसी हवाले सां कंहिं डॉक्टर वग़ैरह खे वठी करे ॿारनि सां लेक्चर प्रोग्राम करायो। असांखे उमेद आहे त इहे तरीक़नि ते जेकर तव्हां अमल कंदव त हीअ हिकिड़ो ॾाढो कारगर साबित थींदो। तव्हां बि इंजॉय कंदो, तव्हांजा ॿार बि इंजॉय कंदो ऐं असांजी जेका तालीमी जेको सिलसिलो आहे सिर्फ़ु क्लासरूम ते महदूद न रहंदो, पर इहो झर झंग ॻोठ ऐं ॿारनि जी जेका ज़िंदगी आहे उन्हनि ताईं इन जो दाइरो वसी थी वेंदो।